द सिद्धूवर्ल्ड.com की पेशकश। अखरी वकारा आज़ाद नज़्म। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। जीन पैंट खां कयाई शुरूआत 3/4 स्लीवलेस ते अची पहुतो आहे। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। ॿुधी थी तंग मां बि आख़िर वरितोमांसि हिकु ॾींहुं पुछी खणी इच्छाधारी नांग वटि त थिए मणी। सच ॿुधाए उमिरि तुंहिंजी बाक़ी घणी आहे। सच ॿुधाए उमिरि तुंहिंजी बाक़ी घणी आहे। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। जवाब मुंहिंजा कन ई खोले छॾिया। हथनि मां मुंहिंजे ॿभी विया त छॿी विया। माठ खां सवाइ आज़ाद सचल वटि न उपाय ॿियो आहे। माठ खां सवाइ आज़ाद सचल वटि उपाय न ॿियो आहे। कहिड़ो ॿुढो जवाननि जी मौज खां इनकार करणु थो चाहे। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। रहे न से सपाटे में बि पुटे सैलानियुनि में लिखियलु नालो पहिरियों आहे। ॿधी चेल ते मेडिसिन बेल्ट। ॾिसो काको ॿीहर हलियो हनीमून ते आहे। ॾिसो काको ॿीहर हलियो हनीमून ते आहे। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। रहियो उमिरि सॼी परे समाज खां। पंचायत जी न ॿुधण वारनि जो सरदार रहियो। चवे हाणे बिगड़ियो समाज जो रंग ढंग आहे। अची अॻिते पंचायत संभालणी आहे। अची अॻिते पंचायत संभालणी आहे। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। सम्झाए केरु आज़ाद सचल इन्हनि बुज़ुर्गनि खे। सम्झाए केरु आज़ाद सचल इन्हनि नौजवान बुज़ुर्गनि खे। जवान बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते हलंदो आहे। ॻाल्हि सम्झण में त हिकदमि सवली। वण ॿिज ते ई वेंदो आहे। वण ॿिज ते ई वेंदो आहे। वक़्तु पछाड़ी आ चई चई वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। वेठो 20 सालनि खां जीअरो आहे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।